पिरियालो रिपोर्टर सैयद शफ़क़त अली शाह बुखारी। शहर पिरियालो ऐं भरपासे में बरसात पिरी जोबन सां वसी पई, पूरो इलाइक़ो जलथल। तफ़सीलात मूजिब अॼु पिरियालो ऐं भरपासे में नियाट काफ़ी इंतज़ार बाद बरसात पंहिंजा ख़ूबसूरत रंग ॾेखारे छॾिया। तेज़ बरसात ऐं तूफ़ानी हवा सां गॾु गजगोड़ पंहिंजे जोबन ते नज़र आयो, जंहिंखां बाद वण टिण धोपिजी पंहिंजे सूंहं जी उरूज ते नज़र आया ऐं इलाइक़े जी ख़ूबसूरतीअ खे चार चंड लॻी विया। हर तरफ़ जेके मिटीअ जे सगंद माहौल खे मुअत्तर करे मौसम खे ख़ुशगवार बणाए छॾियो। घणनि ॾींहनि जी ओभर ऐं गर्मीअ खां बाद मौसम जे ओचिते तब्दीलीअ माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं आणे छॾियूं। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ पिरियालो तालका कंगरी।